सच सदाई सलामत हुजे रमेश बाबू। मां तो चवां तव्हां में एतिरो टैलेंट आहे। हाँ मुंहिंजे ख्याल मुजिब त तव्हांखे हाणे इंडिपेंडेंट डायरेक्टर थी वञणु घुर्जे। हाँ साईं चाहियां त मां बि इहो ई थो, पर के कम बि त ॾे न। अरे भाई तव्हांखे कमु घुरण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हाँ तव्हां छा कंहिंखां घटि आहियो? इहो न विसारियो त तव्हांखे सलामत राय जो सपोर्ट आहे। तव्हांजा ॿेड़ा ई पार सम्झो। तव्हां रुगो हिकिड़ो पायलट एपिसोड ठाहे वठो। हा मुंहिंजी चैनलनि में चङी सुञाणप आहे। हीअं पास कराईंदुसि मां तव्हांजो एपिसोड। कीअं ॻाल्हि में दम आहे न?